शफीक ऐं फ़कीर तबीयत हर दिल अज़ीज़ शख्सियत फ़कीर हक नवाज़ कलंदरी के मक्के ऐं मदीने मुनवरा जे मड़नी मुक़द्दस ज़ियारतुनि ऐं उम्रे जूं सआदतूं माणण खां पोइ पंहिंजी फैमिली समेत पंहिंजे वतन पाकिस्तान ॾांहुं ख़ैर ख़ूबी सां वापसि वञण ते एडवांस में खेनि भली कार चऊं था। पारारेस अली रज़ा ॾाहिरी तांगड़ खां पेश आयो ग़ुलाम क़ादिर कहरी जी ब्यूरो चीफ हक टीवी न्यूज़ जे ही रिपोर्ट। सक़ाफ़ती ॾियारो ईंदे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती रंग निरवार थियण लॻा। तक़रीबूं वॾे ज़ोर शोर सां जारी जीअं त अॼु झोल में KTN न्यूज़ जे रिपोर्टर मीर इल्ताफ़ टालपुर ऐं ग़ुलाम क़ादिर मलूखानी तरफ़ां मच कचहरी कोटाए वधीक ॾिसंदा हिन वीडियो रिपोर्ट में। ठुल रिपोर्ट फैज़ सूमरो JUI सरबराह मौलाना फजल रहमान सां मुलाक़ात करण बाद जलसे में बरक सियासतदान मरहूम मीर दरिया खान खोसो जो फर्जंद अगोड़ो सेक्रेटरी सिहत सिंध मीर शफीक खान खोसो ऐं मीर सलीम खान खोसो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अलविदा करे JUI जी मुकमल शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। ऐलान बाठुल पहुचण ते JUI ज़िले जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल बासित शाह, ज़िले खैरपुर जो जनरल सेक्रेटरी मुफ्ती सनाउल्लाह जतोई, ठुल जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर खलील अहमद खोसो पंहिंजी जमात जे वफ़द समेत सालार पेट्रोल पंप ते पहुची मीर शफीक रहमान खान खोसो ऐं मीर सलीम खान खोसो खे हार पारां मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते ज़िले अॻवान सैयद अब्दुल बासित शाह पारां मीर शफीक रहमान खान खोसो खे यकीन दहानी कराईंदे चयो त PS ठुल 2 में 25,000 वोट बैंक आहे जेको जमीयत जे उम्मीदवार मीर शफीक खान खे मिलंदो। हिन चयो त लोकल सतह ताईं तंज़ीमी नज़म खे जल्द मुतहरिक कयो वेंदो। हिन चयो त इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में ज़िले जे कम बाद समेत ठुल JUI वरी अक्सरत सां कामयाबी माणींदी जेका मुखालफ़न खे तारीख़ी शिकत नसीब थींदी। उन मौक़े ते कारी अब्दुल फताह सरकी, मौलाना इनामुल्ला बुढ़ो, मौलाना फ़ख्र ज़मान सूमरो, मौलाना अनीस रहमान सूमरो, मुफ्ती निज़ामुद्दीन बंगलानी, मौलाना इशफाक अहमद आयो ऐं ॿिया गॾु हुआ। रिपोर्ट फ़हीम अली जट मातली बदीन सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ज़ेर एहतमाम हलंदड़ पाद हाई स्कूल गोट मोहम्मद सिद्दीक जत में सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे महिमान ख़ासि इतलात खाते जे ज़िले ऑफिसर सरफराज़ समूह चयो त असांखे पंहिंजी तारीख़ ते नाज़ आहे, असांखे फ़ख़्रु आहे त असांजी तारीख़ 5000 साल क़दीम आहे। हिन धरती दोदे जड़नि सपूतनि खे जनमु ॾिनो ऐं चयो त सिंध हमेशह खां अमन जी धरती रही आहे ऐं हमेशह रहंदी। हिन तालीम जी अहमियत ते ॻाल्हाईंदे चयो त दुनिया सां कुलो कुले में मिलाए हलण लाइ तालीम इंतिहाई ज़रूरी आहे। तालीम असांखे शऊर ॾिए थी। तक़रीब में स्कूली ॿारनि सिंधी टोपी अजरक पहिरे सिंध धरती सां मोहब्बत जो इज़हार कयो। ॿारनि तक़रीरूं नात मिली नगमा पेश किया। तक़रीब के शादी लार्ज में प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर वाहिद बख्श अहमदानी, TO टंडो बागो जे फोकल पर्सन अब्दुल मालिक, पाद डेवलपमेंट न्यू नेटवर्क बदीन जे प्रोग्राम ऑफिसर नौशाद अमन खान, पाद हाई स्कूल सिद्दीक जत बदीन जे प्रिंसिपल मोहम्मद अली बुलेदी ऐं ॿियनि उस्तादनि पिणु ख़िताब कयो। मनोड़ो रिपोर्टर अमजद अली भट्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी यूनियन काउंसिल को कहकाट जी चेयरमैन ऐं मनोड़ो प्रेस क्लब जे सरपरस्त आला क़ादिर बख्श उर्फ ॾाहिरी पारां सॼे सिंध जी मीडिया तरफ़ां कल्चर डे जे ॾिनल सॾ ते सिलसिले में मनोड़ो प्रेस क्लब पहुची मनोड़ो प्रेस क्लब जे समूरी टीम ऐं शहरियुनि खे सिंध जी सूखड़ी सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा पेश किया, जिन में मनोड़ो प्रेस क्लब जे सदर सीनियर सहाफ़ी ग़ुलाम क़ादिर ॾाहिरी, जनरल सेक्रेटरी इरफान अली ॾाहिरी, सीनियर नायब सदर आशिक अली घमण, नायब सदर मुमताज़ अली मला, जॉइंट सेक्रेटरी सादिक अली ॾाहिरी, इतला सेक्रेटरी शमन अली अबड़ो, सीनियर साफ़ी ग़ुलाम मोहम्मद भट्टी, साफ़ी अली रज़ा आरे, रिज़वान अली ॾाहिरी, ग़ुलाम रसूल भट्टी, मोहम्मद रमज़ान ॾाहिरी, ग़ुलाम फरीद सोलंकी, ज़ुल्फ़कार भट्टी ऐं ॿियनि खे सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा पेश किया। उन मौक़े ते ग़ुलाम मोहम्मद भट्टी ऐं ग़ुलाम क़ादिर ॾाहिरी चयो त असां मनोड़ो प्रेस क्लब जा समूरा साफ़ी दोस्त तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। यूनियन काउंसिल कहकाट जे चेयरमैन ऐं मनोड़ो प्रेस क्लब जे सरपरस्त आला क़ादिर बख्श उर्फ पप्पू ॾाहिरी जा जंहिं मनोड़ो प्रेस क्लब पहुची चूंडियल उहिदेदारनि ऐं मेंबरनि ऐं शहरियुनि खे मान ॾिनो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध फनकार इतिहाद शिकारपुर जे अॻवान सिंध जे मशहूर सुघड़ सिंध फनकार इतिहाद जे सीनियर अॻवान चाचा ख़ुदा बख्श जाफ़री खां राज जिस्कम जे तरफ़ां शिकारपुर में मुनक़द करायल मच कचहरी खां वापसी पंहिंजे ॻोठ माड़ी शरीफ़ वेंदे नामालूम फोरूं CD मोटरसाइकिल 2021 फुर करे फ़रार थी विया ऐं संदसि ज़ख़्मी करे विधो। सिंध फनकार इतिहाद तरफ़ां प्रेस क्लब शिकारपुर में नाले वारे डायरेक्टर ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ ख़ासकिले जी अॻवानी में दाद मोहम्मद बलोच, S गुलज़ार हकड़ो, इमदाद सूमरो, मंजन मौलाई, साफ़ी रियाज़ अली मीरानी, फज़ल रहमान, सादिक अब्बासी, सदाम शेख, वक़ार शेख, कासिम शेख वाटसन सां गॾिजी एहतजाज रिकॉर्ड करायो ऐं शिकारपुर जे आला इंतिज़ामिया खां घुर कई त असीं फनकार अमन जा सफ़ीर आहियूं, हमेशह अमन जे हक़ में रहिया आहियूं। अॼु असां बि महफ़ूज़ न आहियूं, ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध में एहतजाज कयो वेंदो। पारां सिंध फनकार इतिहाद सिंध। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर अगुण ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़ख्र ज़मान गोड शेर मोहम्मद
ठोड़ा पहुंची मुख़्तलिफ़ बिरादरनि सां ताज़ियत कई। मरहूम दीन मोहम्मद अहमदानी जे लाॾाणे ते संदसि पुटनि अब्दुल कबीर ऐं अब्दुल ख़ालिक सां ताज़ियत कई ऐं मुख़्तलिफ़ बिरादरनि सां पिणु ताज़ियतूं कयूं, जंहिंमें सेठ मोहम्मद ख़ास क़िले जे संदसि न्याणीअ जी वफ़ात ते ताज़ियत कई। पीपी वर्कर ज़ाहिद लाशारी ऐं शाहिद लाशारी जे वालिद जी वफ़ात ते संदसि ताज़ियत कई। कुंभार बिरादरी जे तॾे ते पहुची ग़ुलाम मुस्तफ़ा कुंभार ऐं इजाज़ कुंभार जी वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई। मरहूमा जे मग़फ़िरत ऐं सोगवारनि जे सब्र लाइ दुआ कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी जमहूरी पार्टी या पीपीअ जे समूरनि नुमाइंदनि जो जमहूरी हक़ आहे त हू नॉमिनेशन फॉर्म भराए सघे थो ऐं पार्टी तरफ़ां हिकु वेबसाइट ते बाक़ाइदा टिकट जो ऐलान थींदो ऐं बाक़ी कुझु ॾींहं आहिनि कंहिंखे बि टिकट कोन्ह मिली आहे। ख़ुसूसी साफ़ी दोस्तनि खे अर्ज़ या ग़लति ख़बरुनि खे तरजीह न ॾियनि। उन मौक़े ते टाउन चेयरमैन ख़ैबर अब्दुल रहमान, ख़ैबर यूसी चेयरमैन वफ़ा अल्लाह जुड़ियो ख़ासि क़िले ग़ुलाम अकबर भुट्टो, शमन सैतू ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो ठुल में खेरा प्रोडक्शन एकेडमी पारां अदाकार फ़कीर मोहम्मद उर्फ़ खेरो बुरड़ो जी मेज़बानी में सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करणु ऐं सिंधी क़ौम में शऊर पैदा करण लाइ टोपी ऐं अजरक जे ॾिहाड़े जे हवाले सां रहबर चौक ते हिकु वॾो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें फ़नकार मोहम्मद मिठल, चनो मोहम्मद हनीफ़ शेख, हुबदार अली शेख ऐं नाम यारो शाइर ज़ुल्फ़कार बुरड़ो, मशहूर टिकटॉकर अदाकार ज़ुबैर अहमद बुरड़ो समेत सियासी व समाजी अॻवाननि ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते फ़नकारनि चयो त सिंध जो सक़ाफ़ती ॾींहुं प्यार, मोहबत, अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिए थो। हिननि चयो त सिंध जी सक़ाफ़त टोपी, अजरक ऐं पटको असां सिंधियुनि जो शान ऐं मान आहे, जेका सदियुनि खां ज़िंदा आहे। हिननि चयो त असां सिंधी 3 डिसंबर ते सक़ाफ़ती टोपी ऐं अजरक पाए ईद जीअं ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। हिननि चयो त 3 डिसंबर जे ॾिहाड़े ते सिंध जे अवाम खे अपील कंदे चयो त अजरक ऐं टोपी पाए सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो वञे त जीअं टोपी अजरक जी नई जनरेशन खे सिंध जी सक़ाफ़त बाबति ॼाण थिए। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई मोरो मुकेश कुमार जी सालगिरह जे प्रोग्राम चेयरमैन हाउस में राहिब बुघियो पारां कयो, जंहिंमें चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, सेठ आसिफ अली मेमण, अॻूणो CMO मोरो नूर मोहम्मद समो, साफ़ी जानी जमानी, साफ़ी मुज़फ़र पंवर, साफ़ी आरिफ यूसुफ ज़ई, मास्तर अनवर चौहान, फिरोज़ अहमद मेमण, ताज मोहम्मद मंगी शिरकत कई ऐं केक काटियो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी शहर जो वली न वारिस, अवाम सदाईं सूरन में, ट्रैफिक पुलिस गुम, रोडनि ते कब्ज़ा माफ़िया जो राज, अस्पताल ॾे ईंदड़ माण्हू फैमिली सख़्त परेशान, रश सबबि मिंटनि जो सफ़र कलाकनि में तइ थियण लॻो, को बि ऑफिसर एक्शन वठण लाइ तयारु नाहे। वाह घोटकी अवाम तव्हांजा नसीब। शिकारपुर बचाओ तहरीक जे चूंडियल बाडी जो इजलास ज़ेरे सदारत इलाही बख्श शेख चेयरमैन शिकारपुर बचाओ तहरीक जे पेट्रोल पंप ते थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई उस्ताद अब्दुल वहाब कागज़ी जनरल सेक्रेटरी शिकारपुर बचाओ तहरीक हलाई। इजलास जो आगाज़ अल्लाह पाक जे क़ुरान पाक जी तिलावत सां शुरू कयो वियो, जिते अली अहमद बुरड़ो, वाइस चेयरमैन शिकारपुर बचाओ तहरीक साहिबज़ादा हाफ़िज़ फज़लुल्लाह नूनारी, जॉइंट सेक्रेटरी शिकारपुर बचाओ तहरीक अब्दुल गफूर दायो, प्राइस सेक्रेटरी प्रोफेसर प्रकाश लाल फनान सेक्रेटरी शिरकत कई। इजलास में मुतफ़क़ा तौर ते फ़ैसिलो कयो वियो त शिकारपुर बचाओ तहरीक जे साल 2024 जी इलेक्शन आइन मुताबिक़ 15 डिसंबर खां 31 डिसंबर ताईं कराई वेंदी, जंहिं लाइ जनरल बॉडी जो इजलास तारीख़ 16 डिसंबर बरोज़ा छंछर ते कोटायो वेंदो, जंहिंमें इलेक्शन कमेटी मुक़ररु कई वेंदी। इजलास में मुतफ़क़ा तौर ते फ़ैसिलो कयो वियो त शिकारपुर बचाओ तहरीक जा कुझु मेंबर ऐं उहिदेदार शिकारपुर बचाओ तहरीक जे आइन ऐं अग़राज़ व मक़ासद जी भञकड़ी करे ॿियनि नवनि इतिहादनि में शमूलियत करे चुका आहिनि, छो न उन्हनि खां आइन मुताबिक़ नोटिस ज़रिए वज़ाहत तलब कई वञे। इजलास जे आख़िर में तइ कयो वियो त शिकारपुर बचाओ तहरीक शहर में उभरंदड़ मसइलनि लाइ कोशान रहंदी ऐं शिकारपुर बचाओ तहरीक जे इतिहाद खे मज़बूत ऐं मुनज़िम करण लाइ शिकारपुर बचाओ तहरीक जी नई मेंबर साज़ी कई वेंदी ऐं 2024 में नई सिर इतिहाद खे मज़बूत करे अमन, अमान, सिहत, जड़ जो ख़राब थींदड़ पाणी, एजुकेशन, तरक़ियाती कम, स्पोर्ट्स, वापडा, बिजली, गैस ऐं शहर में मंशियात, व्याजखोरी जे कारोबार ऐं मुख़्तलिफ़ उभरंदड़ मसइलनि ते मुतफ़क़ा ते शिकारपुर बचाओ तहरीक जे प्लेटफॉर्म तां तहरीक जो ऐलान कयो वेंदो। जारी कंदड़ अब्दुल गफूर दायो, अदल प्राइस तर्जमान शिकारपुर बचाओ तहरीक। रिपोर्ट शाहज़ अली मीरानी शिकारपुर IGP सिंध रफ़त मुख्तियार राजा जो ज़िले शिकारपुर जो दौरो, DIG लाड़काना नासिर आफ्ताब ऐं SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान IG सिंध रफ़त मुख्तियार राजा जो इस्तक़बाल कयो। SSP ऑफिस आमन ते IGP सिंध खे पुलिस जी चाकवचूबंदस्ती जनरल सलाम पेश कई। दौरे दौरान IGP सिंध जे ज़ेरे सदारत SSP ऑफिस शिकारपुर में आला सतह इजलास थियो। इजलास में DIG लाड़काना नासिर आफ्ताब, DIG सखर अब्दुल हमीद खोसो, SSP कश्मो रोहल खोसो, SSP स्पेशल ब्रांच लाड़काना मंसूर अहमद मुगल ऐं ASPCT शिकारपुर मोहम्मद उस्मान खान शिरकत कई। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान IGP सिंध ज़िला शिकारपुर कचे में अमन अमान जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। शिकारपुर जे कचे ऐं पके जे इलाक़नि में जराइम पेशा माण्हुनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। IGP सिंध
ऑपरेशन ऐं पुलिस सां गॾु रेंजर्स भी हिस्सो वठंदी। उन सां गॾोगॾु कचे ऐं पके जे इलाक़नि में ॾोहनि खां महफ़ूज़ बणाइणो आहे। IG सिंध कचे में अमन अमान खे यकीनी बणायो वेंदो। IG सिंध ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जदीद हथियारनि सां ऑपरेशन थींदो। IGP सिंध ॾोहारियुनि जी सहूलियतकारनि ऐं मददगारनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। IGP सिंध कचे ऐं पके मां ॾोहारियुनि जो ख़ात्मो करण ऐं अवाम जी जान व माल जो तहफ़्फ़ुज़ करणु सिंध पुलिस जी तरजीहात में शामिल आहे। IG सिंध वधीक चयो त ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं कचे में ऑपरेशन जारी रहंदो। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफज़ई मोरो लग दंबीर में ज़रदारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार हिकु दफ़ो ॿीहर भड़की उथियो, जंहिं सबबि 3 ॼणा फ़ौत ऐं 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी। ख़बर मूजिबि कुझु वक़्त खां ज़रदारी बिरादरी विच में ज़मीनी तकरार तां हलंदड़ झेड़ो हिकु दफ़ो ॿीहर भड़की उथियो। फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा थॾे ते फ़ौत, जिन में गुलाम नबी उर्फ़ वंझू ज़रदारी ऐं संदसि भाउ मोहम्मद क़ासिम ज़रदारी मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी, जिन में बरकत ज़रदारी, साजिद ज़रदारी, सजण ज़रदारी ऐं वॾल ज़रदारी खे सीरियस हालत नवाबशाह मुंतक़िल कयो वियो आहे ऐं बगो ज़रदारी खे नौशरो फ़रोज़ मुंतक़िल कयो वियो आहे, जिते बगो ज़रदारी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे पिणु फ़ौत थी वियो, जॾहिं त फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ ऐं इलाइक़े में ख़ौफ़ वारी फ़िज़ा छायल आहे। पुलिस हिन महल ताईं को बि उपाउ न वठी सघी। पुलिस इंतज़ामिया बेवस बणियल। ॿिए पासे ॿुधायो वियो आहे त झेड़े दौरान केतिराई नौजवान पिणु ग़ाइब आहिनि। यादि रहे त कुझु वक़्तु 32 एकड़ ज़मीन जे मामले तां ज़रदारी बिरादरी जे विच में झेड़ो थी पियो ऐं झेड़े दौरान गुलाम नबी उर्फ़ वंझू ज़रदारी जी धुर जो हिकु माण्हू पिणु क़तल थी वियो। साॻिए ई मामले तां हिकु दफ़ो ॿीहर खूनारेज़ी थी पई।